धरतीअ ते मौजूद हर मेवे ऐं सब्ज़ीअ जा पंहिंजा पंहिंजा फ़ाइदा आहिनि, जिनखे ॼाण जे हिसाब सां खाइजे त यकीनन माण्हू सिहत लाइ फ़ाइदा माणे सघे थो। अॼुकल्ह तूतनि जी मौसम हली रही आहे, जेके हर हंधि त नाहिनि ॾिठा वेंदा, पर उहे हर हंधि सवलाईअ सां ऐं सस्ता ज़रूर मिलंदा आहिनि। तूतनि में 25 ग्लाइसेमिक इंडेक्स मौजूद हूंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो उन्हनि जो इस्तेमालु जिस्म खे केतिरा ई फ़ाइदा ॾींदो आहे। तूत आयरन माणण जो बहितरीन ज़रियो आहिनि, छो त उन्हनि में आयरन जजे मिक़दार में हूंदी आहे। आयरन सां गॾु उन्हनि में कैल्शियम तमामु घणे मिक़दार में, एंटीऑक्सीडेंट्स ऐं विटामिन सी जो बि जजो मिक़दार हुजे थो, जंहिंजे खाइण सां न रुॻो हॾनि जी ताक़त, अखियुनि ऐं गॾियल सिहत जा फ़ाइदा थियनि था, पर मुदाफ़ियती क़ुवत में बि वॾी हद ताईं वाधि थींदी आहे। सभिनी शयुनि हुजण जे करे तूत कोलेस्ट्रोल ऐं शुगर खे बि कंट्रोल करण में वॾा मददगार साबित थींदा आहिनि। जेकॾहिं माण्हू रोज़ जे बुनियाद ते तूत खाए त उहे ख़राब कोलेस्ट्रोल जे ख़ात्मे समेत शुगर खां बि महफ़ूज़ रही सघनि था। तूत खाइण सां अखियुनि जी रोशनी तेज़ थींदी आहे ऐं अखियुनि जा मसइला ख़तम थी वेंदा आहिनि। तूतनि में कुदरती मिठाण हूंदो आहे, जेको शुगर जे मरीज़नि खे को बि नुक़सान नाहे ॾींदो। शुगर जा मरीज़ रोज़ 20 ग्राम तूत लॻभॻि 40 दाणा खाई सघनि था। जेकॾहिं तव्हांजी शुगर घणी हाई नाहे रहंदी त तव्हां इहो मिक़दार ॾींहं में 2 भेरा बि खाई सघो था, पर घणी शुगर वारा माण्हू घणा तूत खाईंदा त उन्हनि खे ख़ासि फ़ाइदो न पहुचंदो।